अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छा थींदो। छा कासू आखिरकार हाणे हसीना बेगम खे आज़ाद करे उन सां लाइ छॾींदो। छा हसीना बेगम हाणे माई गुलज़ार खे मारे हुतां निकिरी ईंदो। छा सांवल खान आखिरकार हाणे जाबिर खान खे गोरे हथ करे वठंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करो, काफ़ी असांजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अमां जो टाइम वेस्ट कोन करे हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो कासू जेको हसीना बेगम खे वठण लाइ ईंदो त पोइ हसीना बेगम जेको आहे माई गुलज़ार सां गॾु वञी करे ऐं पोइ हसीना बेगम ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कंदो ऐं जॾहिं हू ॿाहिरि निकिरंदो त हू कासू सां मिलंदो। कासू सां मिलण खां पोइ जेको आहे हू माई गुलज़ार खे मारण जी कोशिशि कंदो। बहरहाल माई गुलज़ार एतिरो त होशियार आहे जो हसीना बेगम जे मथां बि गोली हलाए ऐं हसीना बेगम जो कमु तमामु करे छॾींदो। उन खां बाद जेको आहे कासू उन जाइ तां निकिरी वेंदो। बहरहाल पोइ रेस जाकिर खान खे ख़बर पइजी वेंदी ऐं पोइ रेस जाकिर खान जेको आहे कासू जे पोयां भॼंदो रहंदो ऐं पोइ कासू खे सुख जो साह बि खणण न ॾींदो। ऐं पोइ माई गुलज़ार जेको रेस जाकिर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदी। रेस जाकिर खान खे चवंदो त हसीना बेगम जेको आहे ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कई त पोइ उन जे करे मूं उनखे वज वठी ऐं उनखे मारे छॾियो। अगरि जेकॾहिं इन में जो कसूर आहे त पोइ भले तव्हां मूंखे मारे छॾियो। रेस जाकिर खान चवंदो त माई गुलज़ार इन में तुंहिंजो को बि ॾाह न आहे, इहो कमु तो भलो कयो। अगरि जेकॾहिं तूं हसीना बेगम खे न मारी आहे त पोइ हू अहिड़ो त कमीनो आहे जो तोखे उन जाइ ते मारे ऐं तुंहिंजो लाश उछलाए वञे हा ऐं पोइ तोखे मैटरनि ताईं बि लाश न पहुचाए हा। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सांवल खान जेको आहे हाणे वारस ऐं हैदर खे साफ़ साफ़ चई छॾियो त कासू ऐं जाबिर खान जेको अॼुकल्ह ॻोठ में लामारा पिया ॾियनि ऐं हू राति जो पंहिंजे घर बि अचनि था। बहरहाल हाणे तव्हां खां जेतिरो जल्दी थी सघे तव्हां उनजे घर जो मथां पहरो ॾियो त जीअं हू असांजे चाल में अची सघनि ऐं असां जेको आहे उन्हनि खे काबू करे ऐं पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कयूं। जेसीं ताईं जाबिर खान ऐं कासिम खान असांजे हथ नथा चढ़नि जेसीं ताईं असां उन्हनि खे कुझु बि नथा करे सघूं। हैदर चवंदो त सोट सांवल बसि तूं परेशान न थी, मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कर। जेकॾहिं उन ॿिन्ही भेनरुनि में हिकिड़ो भेर हथ अची वियो त पोइ मां उनखे लटाए विझंदुसि। दोस्तों उमीद आहे कहाणी आईंदी आहे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नईं वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख़्यालु रखना। खुदा हाफ़िज़।